अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अॼु जी जेका इंफॉर्मेशन आहे सिंध यूनिवर्सिटी जे बारे में उहा इहा आहे त सिंध यूनिवर्सिटी जेको आहे डेट एक्सटेंड करे छॾी आहे। लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन एडमिशन फॉर्म इज़ ट्यूसडे 2/11/2021। 2 नवंबर 2021 ताईं सिंध यूनिवर्सिटी जी इंतज़ामिया डेट एक्सटेंड करे छॾी आहे ऑनलाइन फॉर्म सबमिशन जी। तो जेको बैचलर मास्टर्स डिग्री प्रोग्रामनि में एडमिशन हली रही आहे उन में तव्हां 2 नवंबर 2021 ताईं अप्लाई करे सघो था। असांजे हिकिड़े व्यूअर असांखां सवाल कयो हो त उन्हनि चालान पे कयो हो पर उन्हनि अपलोड न कयो हुयो। उन्हनि खे इहा इंफॉर्मेशन ॾींदा हलूं त हू चालान अपलोड करे सघनि था छो जो डेट एक्सटेंड थी चुकी आहे 2 नवंबर 2021 ताईं। जेके कैंडिडेट सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट में अपीयर थियण वञी रहिया आहिनि उहे असांजे चैनल ते अपलोडेड वीडियोज़ मां सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन करे सघनि था। प्रिपरेशन जे लाइ असां वीडियो रखियूं आहिनि जिन्हनि में सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट जो पैटर्न सम्झायो वियो आहे ऐं जनरल नॉलेज जे बारे में बि असां वीडियो रखी आहे। त उहे वीडियो ॾिसी करे तव्हां सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट जी तयारी करे सघो था। वधीक अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल सिंधी इंफोटेनमेंट खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं हर इंफॉर्मेटिव वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।